अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे बुलेट शाह करीम दिल नवाज़ रिंद जी रिपोर्ट। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ आशूरे जे ॾींहुं 10 मुहर्रम हराम ते बुलेट शाह करीम जे मरकज़ी इमाम बारगाह ज़ैनबिया तां मजलिस अज़ाबाद ज़ुल जनाह सां गॾु झूलण सेजन पिंगन ऐं अलम पाक जो हिकु रवायती तारीख़ी मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस में बुलेट शाह करीम जे आसपास जे ॻोठनि जे अंजुमननि पिणु शिरकत कई। मातमी जुलूस में हज़ारनि जी तइदाद में आज़ादनि शिरकत कई, जॾहिं त मातमी जुलूस नुहा ख़ानी कंदे रवायती रूटनि खां थींदो दरगाह शाह करीम में पहुतो, जिते दरगाह शाह करीम जे अहाते में रागी फ़क़ीरनि सुर केॾारो पिणु पेश कयो। बाद में मातमी जुलूस रवायत मुताबिक़ लखी बंगले ते पहुतो, जिते जुलूस जे आज़ादारनि में सबीलूं ऐं न्याज़ तक़सीम कयो वियो ऐं जुलूस साॻी में रोड तां गुज़रंदो बुलेट शाह करीम जे हुसैनी अंजुमन ते पहुतो, जिते मजलिस थी। इन बाद मातमी जुलूस मुख़्तलिफ़ मौलनि खां गुज़रंदो वापसि मरकज़ी इमामी बारगाह ज़ैनबिया ते पहुतो, जॾहिं त मातमी जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया। DSP बुलेट शाह करीम मुजाहिद शाह SHO बुलेट शाह करीम इफ्तिखार ख़ानज़ादा जी अॻुवाणी में समें पुलिस अहलकार मुक़ररु कया विया। रेंजर्स जा जवाननि पिणु अमन अमान क़ाइमु करण लाइ पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना, जॾहिं त एम्बुलेंस ऐं डॉक्टर जुलूस सां गॾु हुआ।